अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजू किचन। अॼु असां मायराजू किचन में तव्हां सां शेयर कंदासीं पर्शियन कबाब। ही पर्शियन कबाब ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु प्याले में असां खयों आहे बीफ मिन्स यानी वॾे गोश्त जो कीमो 700 ग्राम्स। कटियल बसर विझूं था, हिकु विचोली साइज़ जो बसर खणी असां कटे छॾियो आहे। कटियल सावा धाणा विझूं था 2 टेबल स्पून ऐं लूणु विझूं था तक़रीबन 1 टीस्पून। तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। ब्लैक पेपर पाउडर आहे 1 टीस्पून। कुटियल ॻाढ़ा मिर्च विझूं था 1 टीस्पून। हेड विझूं था 1/2 टीस्पून। सुकनि धाणनि जो पाउडर आहे 1 टेबल स्पून ऐं गरम मसालनि जो पाउडर आहे 1/2 टीस्पून। थूम जो पेस्ट विझूं था 1 टेबल स्पून ऐं अदरक जो पेस्ट आहे 1 टेबल स्पून। सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे त हाणे असां हिते खयूं आहे हिकिड़ो फ्राइंग पैन ऐं फ्राइंग पैन में तक़रीबन 1 खां 2 टेबल स्पून जे क़रीब तेल विधो आहे ऐं चङी तरह सां फ्राइंग पैन में फैलाए छॾियो आहे। ऐं हाणे विझूं था कीमे जो मिक्सचर। कीमे जो मिक्सचर विझी करे पैन में चङी तरह सां फैलाए छॾींदासीं, हिकु लेयर लॻाए छॾींदासीं जीअं त तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो। लेयर लॻाइण खां पोइ असां कटर जी मदद सां कटे करे कबाब जा शेप ॾियूं था। कबाब जी शेप ॾियण खां पोइ असां कबाब जे हेठिएं साइड खे तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते फ्राई कंदासीं ऐं 10 मिनट्स ताईं विचोली बाहि ते हिकु साइड पचण खां पोइ असां हाणे आहिस्ता आहिस्ता सभिनी कबाबनि जी साइड चेंज कंदासीं ऐं कबाब जी ॿी साइड खे बि तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां कबाब जी ॿिन्ही साइड्स खे 10 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे असां ढक ॾियूं था ऐं ढक ॾेई करे तक़रीबन 3 खां 4 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। असां तक़रीबन 3 खां 4 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते कबाबनि खे पचाइण लाइ छॾे ॾिनो आहे ऐं खयों आहे हिकिड़ो ॿियो फ्राइंग पैन ऐं विझूं था 1 टेबल स्पून जे क़रीब ऑयल ऐं हाणे विझूं था ॻाढ़ो शिमला मिर्च अधु ऐं पीलो शिमला मिर्च बि असां अधु विधो आहे ऐं शिमला मिर्च खे पचाईंदासीं तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते। पोइ हाणे असां विझूं था थोरो ब्लैक पेपर पाउडर। तव्हां पंहिंजी टेस्ट जे मुताबिक़ घटि या वधि करे सघो था ऐं चङी तरह सां मिक्स कयो आहे ऐं ॿी तरफ़ असांजा पर्शियन कबाब बि फ्राई थी चुका आहिनि। असां कयूं था पर्शियन कबाब खे डिश आउट ऐं सर्व कंदासीं फ्राइड थियल शिमला मिर्च सां। जी फ्रेंड्स, असांजे मज़ेदार पर्शियन कबाब जी रेसिपी बिल्कुलु तयारु आहे। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजू किचन। अॼु असां मायराजू किचन में ठाहियूं था पर्शियन ज्वेल्ड राइस ऐं मटन रान जी रेसिपी। हीअ रेसिपी ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु वॾे ट्रे में असां हिकु पूरी मटन जी रान रखी आहे ऐं मटन रान खे कट्स लॻल आहिनि जीअं त तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो। ऐं हाणे मटन रान जे मथां विझंदासीं लूणु 2 टीस्पून। तव्हां चाहियो त घटि या वधि विझी सघो था। ब्लैक पेपर पाउडर विधो आहे 1/2 टीस्पून। ज़ीरे जो पाउडर आहे 1/2 टीस्पून। सुकनि धाणनि जो पाउडर विझूं था 1/2 टीस्पून। वाइट पेपर पाउडर अछा मिर्च या पोइ दखनी मिर्च बि चयो वेंदो आहे 1/2 टीस्पून विझूं था। नटमेग पाउडर यानी जायफल पाउडर विझूं था 1/4 टीस्पून। गार्लिक पाउडर विझूं था 1 टीस्पून। सिनेमन पाउडर दालचीनी जो पाउडर आहे 1/2 टीस्पून। ऐं हाणे चङी तरह सां इन्हनि मसालनि खे रान जे मथां फैलाईंदासीं। रान जी हिकु साइड खे मसाला सही सां लॻी विया आहिनि त हाणे असां मटन रान जी साइड चेंज कंदासीं ऐं ॿी साइड ते बि लॻाईंदासीं लूणु 2 टीस्पून। ज़ीरे जो पाउडर 1/2 टीस्पून। वाइट पेपर पाउडर 1/2 टीस्पून।
सुकनि धाणनि जो पाउडर अधु टीस्पून, थूम जो पाउडर 1 टीस्पून, दालचीनी जो पाउडर आहे अधु टीस्पून, जायफल पाउडर विधो आहे 1 चुटकी जे बराबरि, ब्लैक पेपर पाउडर आहे 1/4 टीस्पून। ऐं हाणे ॿी साइड ते बि इन्हनि सभिनी मसालनि खे चङी तरह सां हणी फैलाईंदासीं। ऐं हाणे असां रान खे फूड प्लास्टिक रैप सां कवर कयो आहे ऐं कवर करे असां रेफ्रिजरेट कंदासीं 3 कलाकनि जे लाइ। जी फ्रेंड्स, असां मटन रान खे 3 कलाकनि जे रेफ्रिजरेट करे छॾियो हुयो। ऐं हाणे असां खयो आहे हिकु बेकिंग ट्रे ऐं ट्रे खे असां कवर कयो आहे फॉइल पेपर सां। ट्रे जे मथां फॉइल पेपर विछाए हाणे असां मैरिनेट थियल मटन रान रखंदासीं ट्रे जे मथां ऐं विझूं था ज़ाफ़रान जो पाणी अधु कप पाणी खणी उन में तक़रीबन अधु टीस्पून जे बराबरि ज़ाफ़रान विझी मिक्स करे छॾियो हुयो ऐं उहो ऐड कयो आहे। गरम मसालनि जो पाउडर आहे 1 टीस्पून ऐं हाणे मथी साइड खे चङी तरह सां मसाला हणी फैलायो आहे ऐं हाणे रान जी ॿी साइड करे ऐं ॿी साइड ते विझूं था गरम मसालनि जो पाउडर 1 टीस्पून, थूम जूं तक़रीबन 12 खां 15 ॻड़ियूं विधियूं आहिनि, कटियल बसर विधो आहे 1.5 कप जे बराबरि, हेड विधी आहे अधु टीस्पून ऐं चङी तरह सां रान जे मथां फैलायो आहे। हथनि जी मदद सां चङी तरह सां रान जे मथां इहे मसाला फैलाए वरी असां रान जी साइड चेंज कई आहे ऐं हाणे रान जे मथां विधो आहे अधु टीस्पून जे बराबरि हेड ऐं हिकु दफ़ो ॿियो सही सां फैलायो आहे। ऐं हाणे विझूं था ऑरेंज जूस 3 खां 4 टेबल स्पून, तिरनि जो तेल विझूं था 4 टेबल स्पून ऐं हाणे रान जी ॿिन्ही साइड्स ते चङी तरह सां फैलाए छॾींदासीं। हाणे विझूं था पाणी अधु कप ऐं हाणे रान खे हिकु दफ़ो ॿीहर कवर करे पूरी राति जे लाइ रेफ्रिजरेट करे छॾींदासीं। जी फ्रेंड्स, असां पूरी राति जे लाइ रान खे रेफ्रिजरेट करे रखियो हुयो। हाणे असां रान जो कवर हटायो आहे ऐं रान जी साइड चेंज कई आहे। सॼा मसाला ऐं जूसिस जेतिरा बि हुया उहे हेठी साइड ते सॼी राति लॻल हुया। हाणे असां साइड चेंज कई आहे ताकी ॿी साइड ते बि मसाला ऐं जूसिस सही सां लॻी वञनि। ऐं हाणे असां रान खे फॉइल पेपर सां कवर करे ऐं बेक कंदासीं 1 कलाक जे लाइ 450 फ़ारेनहाइट ते। असां 1 कलाक जे लाइ 450 फ़ारेनहाइट ते रान खे कवर करे ऐं बेक कयो आहे। हाणे रान जो कवर हटाए रान जी साइड चेंज कंदासीं। ऐं अधु कप मज़ीद पाणी विझंदासीं ऐं वरी खां सही सां कवर करे ऐं बेक कयूं था 1 कलाक जे लाइ 450 फ़ारेनहाइट ते। जी फ्रेंड्स, असां मज़ीद 1 कलाक जे लाइ 450 फ़ारेनहाइट ते मटन रान खे बेक करण जे लाइ रखी छॾियो आहे। ऐं हाणे ॿी साइड ते असां खई आहे हिकु पतीली
ऐं पतीले में पाणी विधो आहे तक़रीबन 3 खां 4 लीटर। लूणु विझूं था 3 टेबल स्पून। तव्हां चाहियो त पंहिंजी टेस्ट जे मुताबिक़ घटि या वधि विझी सघो था। ऐं पाणी खे बॉइल करण लाइ रखी छॾींदासीं। ऐं गॾु ई असां खयो आहे 1 कप। ऐं हिन में असां पाणी विधो आहे ऐं विझूं था अधु टीस्पून जे क़रीब ज़ाफ़रान। ऐं ज़ाफ़रान विझी पाणी खे चङी तरह सां मिक्स कयो आहे। हाणे पतीले में विधियलु पाणी उबलण लॻो आहे त असां विझूं था 750 ग्राम्स चांवर। चांवरनि खे असां पहिरियां खां ई पिसाए रखी छॾियो हुयो ऐं हाणे असां उबलंदड़ पाणीअ में चांवर विधा आहिनि ऐं चांवरनि खे पचाईंदासीं जेसिताईं त चांवर 80% ताईं ॻरी वञनि। 2 कणियूं रहिजी वञनि त असां चांवर चुल्हे ते लाहे वठंदासीं। ऐं हाणे असां 1 कप खयो आहे, 600 ml जे क़रीब पाणी विधो आहे। ऐं हाणे पाणीअ में 2 टेबल स्पून नारंगी जूं खल्लां विझूं था। ऐं हिन कप खे असां माइक्रोवेव कंदासीं 2 मिनट्स जे लाइ। 2 मिनट्स जे लाइ असां ऑरेंज पील्स खे माइक्रोवेव करे ऐं हिकु साइड ते रखी छॾियो आहे। हाणे असां हिकु फ्राइंग पैन खयो आहे ऐं विझूं था तेल 3 टेबल स्पून। पिस्ता विझूं था 1 कप। बादाम विझूं था 1 कप। ऐं सुकल क्रैनबेरीज़ आहिनि 1 कप। ऐं हाणे इन ड्राई फ्रूट्स खे असां तक़रीबन 30 सेकेंड्स जे लाइ भुञंदासीं। ड्राई फ्रूट्स खे असां भुञी छॾियो आहे ऐं हाणे हिकु प्लेट में रखी छॾियूं था। ऐं हाणे साॻी पैन में ऑलिव ऑइल विझूं था 2 खां 3 टेबल स्पून। तव्हां चाहियो त जेको नॉर्मल तव्हां तेल इस्तेमालु कंदा उहो विझी सघो था। ऐं ऑरेंज पील्स विझूं था जेके असां थोरी देरि पहिरियां माइक्रोवेव करे रखियूं हुयूं। ऑरेंज पील्स जो पाणी असां हारे छॾियो आहे। गॾु ई गजर विझूं था 1 कप जे क़रीब। ऐं ऑरेंज पील ऐं गजरनि खे तक़रीबन 2 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचायूं था। तक़रीबन 2 मिनट्स जे लाइ ऑरेंज पील ऐं गजरनि खे विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था लूणु 1/4 टीस्पून। तव्हां चाहियो त घटि या वधि लूणु विझी सघो था। ब्लैक पेपर पाउडर आहे 1/4 टीस्पून। चङी तरह सां मिक्स कयो आहे। ऐं हाणे हिकु प्लेट में कढी छॾियो आहे। हाणे असां हिकु ॿी कढ़ाई खई आहे ऐं कढ़ाई में तेल विझूं था तक़रीबन 2 खां 3 टेबल स्पून। ऐं तेल जीअं थोरो गरम थींदो त हाणे असां विझूं था बॉइल थियल चांवर। असां बॉइल थियल चांवरनि जी हिकिड़ी लेयर लॻाई आहे ऐं मथां विझूं था ज़ाफ़रान जो पाणी। जेको ज़ाफ़रान जो पाणी असां ठाहे रखियो हुयो उन मां तक़रीबन 2 टेबल स्पून असां चांवरनि जे मथां विधो आहे। ऐं हाणे फ्राइड थियल ऑरेंज पीस ऐं गजरनि जी लेयर विधी आहे। ऐं हाणे थोरा फ्राई थियल ड्राई फ्रूट्स विझूं था। उन खां पोइ असां चांवरनि जी ॿी लेयर लॻायूं था। चांवरनि जी ॿी लेयर खे चङी तरह सां फैलायो आहे त हाणे असां वरी विझूं था ज़ाफ़रान जो पाणी तक़रीबन 2 टेबल स्पून। फ्राइड थियल ऑरेंज पीस ऐं गजरा विधियूं आहिनि। फ्राइड थियल ड्राई फ्रूट विधो आहे। ऐं हाणे चांवरनि जी 3 लेयर लॻाई आहे ऐं चङी तरह सां फैलायूं था। ऐं मथां बाक़ी बचियल ज़ाफ़रान जो पाणी विझी छॾींदासीं। हाणे असां चांवरनि खे ढक ॾेई करे तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते रखंदासीं। जी फ्रेंड्स, असां 10 मिनट्स जे लाइ चांवरनि खे हल्की बाहि ते दम ॾिनो हुयो ऐं हाणे चांवर बिल्कुलु तयारु आहिनि। असां कयूं था चांवरनि खे डिश आउट ऐं गॾु ई असांजी मटन रान बि तयारु थी चुकी आहे।
ऐं मटन रान खे बि चांवरनि सां गॾु ई रखूं था। ऐं मथां विझूं था कुझु फ्राई थियल पिस्ता, बादाम ऐं क्रेनबेरीज़। ऐं हाणे विझूं था कुझु फ्राई थियल गजरा, अनारदाना विझूं था, ऐं थोरा पिस्ता बि रान जे मथां विझंदा आहिनि। ऐं असांजी मज़ेदार पर्शियन ज्वेल्ड राइस ऐं मटन रान सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी कॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।